अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में खुश आमदीद। ख़बर शामिल क्यों पिया दादू मां रिपोर्टर रईस साहिल शेख जी दादू जे शहरन के कुछ साल अवल पीपल्स पार्टी के तरफा पीर मजरुल हक अगूणे MPA दादू जे क्वेश्चन से मिलियल शाहजहान पार्क शाख वारो पार्क लेडीज़ पार्क दादू चौक वारो म्यूनसिपल दादू जे करप्शन जे वर चढ़ी वियो है, जेका बे बजट अचे थी सा कामरुनि जे बंगलन ऐं पार्कनि जे मुलाज़िमनि जे घरनि में लाइटूं ऐं झूला पटे खणी वञण में माहिर थी विया आहिनि ऐं उन सां गॾु मुलाज़िमनि पिणु वीज़ा ते रखी तबाही कई पई वञे। टिनी पार्कनि खे हथ सां तबाह करे म्यूनसिपल जा ऑफिसर रिश्वत जे एवज़ कुर्सियुनि ते विहारे ठहियल तफ़री माग पिणु तबाह कया पिया वञनि। दादू जे वस वारनि खे अपील थी कजे त म्यूनसिपल दादू मां करप्शन ख़त्म कराए आवाम जी बेचैनी दूर कई वञे।